जी बिल्कुल लखी गुलाम शाह शहर जे लॻल सोलर पोलनि जी लाइटूं केतिरनि ई अरसनि खां ख़राब हालत में पयल आहे। इंतज़ामिया अॻु निंड में सुतल आहे। 40 खां वधीक सोलर पोलनि जी लाइटुनि मां 15 खां वधीक सोलर लाइटूं ख़राब पयल आहिनि। शहर ऊंदहि जे वर चढ़ियल आहे। बस स्टैंड सखर शिकारपुर रोड खां वठी शाही बाज़ार लखी गुलाम शाह खां 40 खां वधीक सोलर पोल लॻाया विया जेके इंतज़ामिया जी लापरवाही सबबि न पिया हलनि। लखनि किरोड़नि जी लाॻत सां लॻायल पोल ज़बू हाल बणियल आहिनि। शहर जे अंदरि लाइटूं न हुजण करे चोराकारी में इज़ाफ़ो थी रहियो आहे। चोर उंदे जो फ़ाइदो वठी मोटरसाइकिल दुकाननि तां फुरलुट करे आसानी सां फरार थी वञनि था। इंतज़ामिया खे घुर्जे त फिलफोर नोटिस वठी करे ख़राब हालत में पयल 15 खां वधीक सोलर पोलनि जी लाइटूं ठाराए अवाम खे शहर जे अंदरि रोशनी फराहम कई वञे। जी।